मीरो खान सिजावल जुणे जो तालकनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ग़रीब ऐं बेवा औरतुनि जी माली सहायता लाइ क़ाइमु कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम रजिस्ट्रेशन सेंटर जो डायरेक्टर ज़िया भुट्टो ऐं असिस्टेंट डायरेक्टर जावेद अहमद जागीरानी पारां दौरो करे औरतुनि खां मसला मालूम कया विया। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सफ़दर अली तुनियो। मीरो खान सिजावल जूण जो तालकनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ग़रीब ऐं बेवा औरतुनि जी माली सहायता लाइ क़ाइमु कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम रजिस्ट्रेशन सेंटर जो डायरेक्टर कंबर शहदाद कौर ज़िया भुट्टो ऐं असिस्टेंट डायरेक्टर कंबर शहदाद कौर जावेद अहमद जागीरानी पारां दौरो करे रजिस्ट्रेशन लाइ आयल औरतुनि खां मसइला मालूम कया। उन मौक़े ते सेंटर जो दौरो करण लाइ आयल अमलदारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मीरो खान ऐं सिजावल जूं ग़रीब औरतूं किरावा भरे करे कंबर ॾांहुं वञनि पियूं रजिस्ट्रेशन जे लाइ, जेको मुनासिबु न हुयो। उन सिलसिले में साईं ज़ियाउल्ला साहब भुट्टो साहब जन मथे लिख पढ़ कई त बाबा असांखे मीरो खान ऐं सिजावल में बि BTO सेंटर नादरान सां लिख पढ़ कईसीं त असांखे क़ाइमु करे ॾियो ऐं साईं जी कोशिशुनि सां उहो अप्रूवल मिलियो ऐं असां कुझु चंद ॾींहं अॻु में हिते सिजावल में ऐं मीरो खान जा 4 काउंटर असां हिते फंक्शनल कराया आहियूं। तो ऑफिस खुली आहे उहा इन लाइ खुली आहे त तर में जेके बि माना जेको आवाम आहे न, जंहिंजो फॉर्म न थियल आहे, जंहिंजो सर्वे न थियल आहे, जेके मुस्तहिक़ माण्हू आहिनि जंहिंखे ख़बर न आहे हिन शइ जे बारे में, त उहे हिते अची करे पंहिंजो फॉर्म ऐं सर्वे कराए सघनि था। इन खां अलावा हिन जो अहलियत ऐं नाअहलियत जो कमु इहो जंहिंजा असां वधीक आहिनि या जंहिंजा पासपोर्ट ठहियल आहे या जंहिंजी मिल्कियत वधीक आहे उनखे नाअहल करार थो ॾिनो वञे ऐं उन खां बाद में जेके मुस्तहिक़ माण्हू आहिनि उन्हनि खे अहल करार थो ॾिनो वञे, उन्हनि जो फॉर्म हिते भरिजे थो। हिते सेंटर खोलाइण जो मक़सदु इहो हो त जेके बसकर ड्राइव में मायूं हुयूं बेनिफिशरी जेके कंबर में किराओ भरे अचनि पियूं 1000-1200 करे, उनजे करे असां मथे इहा अपील कई अथई, रिक्वेस्ट कई अथई त जेको आहे हिते सेंटर खोलणु घुरिजे मीरो खान में, जेको सेंटर आहे विच में अर्दी भुट्टो ऐं माना सिजावल जेके बेनिफिशरियूं आहिनि उहे हाणे 1500 खां बची वेंदियूं। उहा 100-150 किराओ करे हिते अची करे सर्वे पंहिंजो कराए। सर्वे कराइण जो मक़सदु इहो आहे जेका बेनिफिशरी जंहिंखे पैसा न मिलिया आहिनि न, उहो नई बेनिफिशरी उहा पंहिंजो माना बिस्पी बेनिफिट थियणु चाहे थी, उहा रजिस्ट्रेशन थींदी 2 या 3 महीननि में उनजे प्रोसेस जी ख़बर पइजी वेंदी त उहा एलिजिबल आहे या न आहे। मीरो खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तरफ़ां रजिस्ट्रेशन सेंटर ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहसील ऑफिस खोलियो आहे सिजावल मीरो खान जे औरतुनि जी सहूलियत जे लाइ। हिन इलाइक़े में शुरू खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस न हुयो। हींअर ताज़ो असांजी मिनिस्टर मैडम शाज़िया मरी साहिबा सॼी सिंध में जिथे बि सेंटर्स कोन्हनि मायुनि जी औरतुनि जी सहूलियत लाइ खोलण जूं हिदायतूं ॾिनियूं, उन सिलसिले में असां खोलियो आहे। ऐं आवाम जी रश तव्हां ॾिसो था, डेली 50 खां 100 मायुनि जी रजिस्ट्रेशन थिए थी बेनिफिशरीज़ जी। उनजो डिसीशन तक़रीबन 3 महीना खनि लॻी वेंदा आहिनि, पर उहे सभु ख़ुशि आहिनि। तव्हां ॾिसो था, तव्हां बि इन शइ खे हाईलाइट कयो मीडिया में, तव्हांजी बि महिरबानी, DC साहब जो ताउन रहियो आहे उनजी महिरबानी, उनजी ताउन सां ई खुलियो आहे, सरकारी ऑफिस में असां खोलियो आहे। वधीक बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम असिस्टेंट डायरेक्टर या ॿियो स्टाफ बि जीअं जीअं असांखे अपॉइंट थींदो या अवेलेबल हूंदो त उनखे बि हिते इन जी सहूलियत लाइ मुक़ररु कंदासीं। हुननि जो वधीक चवणु हुयो त मीरो खान में रजिस्ट्रेशन से ऑफिस जी सख़्तु ज़रूरत हुई। सेंटर खे खुले 1 हफ़्तो थियो आहे। इलाइक़े जे अंदरि बेनिफिशरी औरतुनि जो तइदादु तमामु घणो आहे। समूरनि अहल औरतुनि जी रजिस्ट्रेशन कई वेंदी। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर अली तुनियो, आवाज़ टी न्यूज़, मीरो खान।